अपडेट कंदासीं नाज़रीन खे कोटड़ी में नाफ़रमान पुट ज़ाल जे चवण ते पीरसन माउ ते तशद्दुद करे कमरे में बंद करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची औरत खे कमरे मां कढी जवाबदार ज़ुल्फ़िकार सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर औरत पारां एहतजाज करे पुट ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम करण जी घुर कई वई आहे। कोटड़ी में ख़बर आवाज़ शुरू कई पिया। कोटड़ी में नाफरमान पुट ज़ाल जे चवण ते पीरसन माउ खे तशद्दुद करे कमरे में बंद करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची औरत खे कमरे में कढे जवाबदार ज़ुल्फ़िकार सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुतासिर औरत पारां एहतजाज करे पुट ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम करण जी घुर कई वई आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन खे कोटड़ी में नाफ़रमान पुट ज़ाल जे चवण ते पीरसन माउ खे तशद्दुद करे कमरे में बंद करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची औरत खे कमरे मां कढी जवाबदार ज़ुल्फ़िकार सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कोटड़ी मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर एजाज़ मुग़ल। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कोटड़ी जी रेलवे कॉलोनी वासन बेरहम पुट ज़ाल सां मिली करे माउ ते तशद्दुद करे खेसि घर जे कमरे में बंद करे छॾियो। अव्हांखे ॿुधाईंदासीं त मुतासिर मां 6 कलाकनि ताईं बेरहम पुट खे मिंटू कंदी रही त खेसि कमरे में आज़ाद कयो वञे, पर पीरसन औरत गुलाम शबीर पंहिंजी धीउ बुशरा खे फ़ोन करे खेसि ॿुधायो त बाद में बुशरा कोटड़ी पुलिस सां हाणे करे पीरसन औरत खे गुलाम बशीरा खे बंद कमरे में आज़ाद करायो ऐं पुलिस मौके ते नाफ़रमान पुट ज़ुल्फ़िकार सोलंकी गिरफ़्तार करे वरितो। जंहिं बाद पुट खे कोटड़ी थाणे मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां मुतासिर औरत जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां पुलिस पारां पिणु इनकार कयो वियो। जंहिं बाद मुतासिर औरत पंहिंजी धीअ सां गॾु इंसाफ़ लाइ कोटड़ी प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ एहतजाज पिणु कयो। मुतासिर औरत आला अख़्तरनि खां नोटिस वठी ऐं कानूनी तहफ़्फ़ुज़ फराहम करण सां गॾु इंसाफ़ जी पिणु घुर कई आहे। एजाज़, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।